नाज़रीन, सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ॿिए ॾींहुं बि किथे तेज़ त किथे हल्की बरसात जो सिलसिलो वक़्फ़े सां जारी आहे। मौसमियात खाते तरफ़ां सिंध में बरसात जो सिलसिलो 3 अक्टूबर ताईं रहण जी अॻकथी कई वई आहे। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गुलशन इक़बाल, हसन स्क्वायर, एम.ए. जना रोड समेत ॿियनि इलाइक़नि में वक़्फ़े सां बरसात पई आहे। हैदराबाद शहर ऐं उन जे भरपासनि वारनि इलाइक़नि में हल्की बरसात पई आहे। बदीन, डंडो अलियार, चंबड़, प्यारोलुंड, जंडो मरी, सेवण में बरसात सबबि गर्मी जो ज़ोर टुटी वियो आहे। मटियारी, हाला, बिरशा, शेदादपुर, खैबर, सांगड़, खिपरो में भी बरसात पई है। शाहपुर, जानिया, दौड़, काजी अहमद, मशाइख, सटमेर ऐं ॿियनि इलाइक़नि में भी किथे तेज़ त किथे हल्की बरसात जो सिलसिलो वक़्फ़े सां जारी आहे। नाज़रीन, असां हिकु बार ॿीहर ही ब्रेकिंग न्यूज़ शेयर करे रहिया आहियूं त सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ॿिए ॾींहुं भी किथे तेज़ त किथे हल्की बरसात जो सिलसिलो वक़्फ़े सां जारी आहे। मौसमियात खाते तरफ़ां सिंध में बरसात जो सिलसिलो 3 अक्टूबर ताईं रहण जी अॻकथी कई वई आहे। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गुलशन इक़बाल, हसन स्क्वायर, एम.ए. जना रोड समेत ॿियनि इलाइक़नि में वक़्फ़े सां बरसात पई आहे। हैदराबाद शहर उन जे भरपासे वारनि इलाइक़नि में भी हल्की बरसात पई आहे। बदीन, डंडो अलियार, चंबड़, प्यारोलुंड, जंडोमरी, सेवण में बरसात सबबि गर्मी जो ज़ोर टुटी वियो आहे। मटियारी, हाला, बिरशा, शेदादपुर, खैबर, सांगड़, खिपरो में भी बरसात पई आहे। शाहपुर, जानिया, दौड़, काजी अहमद, मशाइख, सटमेल ऐं ॿियनि इलाइक़नि में भी किथे तेज़ त किथे हल्की बरसात जो सिलसिलो वक़्फ़े सां जारी आहे।